बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। शहज़ाद उमरानी तरफ़ां सलाम क़बूल कयो। हिन दुनिया में हिकु इंसान अहिड़ा आहिनि जेके अहिड़े क़िस्म जी बाहि ॿारींदा आहिनि जेके उन बाहि में वरी पाण ई सड़ंदा रहंदा आहिनि। कोई बि उन बाहि खे विसाए नथो सघे। पंहिंजे हथ जी लॻल बाहि खे केर बि नथो विसाए सघे। मां आम ज़माने वारे बाहि जी ॻाल्हि नथो कयां त कंहिं घर खे बाहि लॻी हुजे, कंहिं ॻोठ खे बाहि लॻी हुजे या कंहिं बाज़ार खे बाहि लॻी हुजे। मां उन बाहि जी ॻाल्हि थो कयां जेको इंसानु पंहिंजे अंदर में ॿारींदो आहे। साड़, हदस ऐं नासांदारी। के इंसान अहिड़ा हूंदा आहिनि त ॿियनि जे आबादी ॾिसी बि सड़ंदा आहिनि, ॿियनि खे ख़ुशि ॾिसी बि सड़ंदा आहिनि ऐं ॿियनि खे साफ़ु सुथिरो ॾिसी बि सड़ंदा आहिनि। हालांकि इहो सिस्टम अहिड़ो आहे त अलाह पाक हर कंहिंखे पंहिंजे हिसे जी शइ ॾींदो आहे, उनजो खसे ॿिए कंहिंखे नथो ॾिए। जंहिं बि इंसान खे कुझु मिलंदो आहे त उनखे पंहिंजो नसीबु मिलंदो आहे। हूअं बि हिकिड़ो पहाको आहे त जेको बि इंसानु ॿियनि जे लाइ खॾ खोटींदो आहे त सभ खां पहिरियां खॾ उनखे वेझी हूंदी आहे त जंहिंजे लाइ खॾ खोटिरे थो त उनखे क़िस्मत जॾहिं आणे, पर पाण जंहिं खॾ खे खोटिरे थो उन खॾ खे पाण वेझो हूंदो आहे। हिकिड़ो बादशाह हुयो, उन वटि हिकिड़ो मोज़िज़ शख़्स सदाईं कचहरी ते ईंदो हुयो। जॾहिं बि बादशाह पंहिंजे फ़ैसिलनि खां, पंहिंजे राज खां फ़ारिग़ थींदो हो त बादशाह वटि कचहरी लाइ ईंदो हो ऐं बादशाह उनजो ॾाढो एहतराम कंदो हुयो त उनखे पाणी जो गिलास बि पाण अॻ में भरे ॾींदो हो, उनखे गॾु मानी बि खाराईंदो हुयो। बादशाह वटि हिकिड़ो मुलाज़िम हुयो, उहो उन खां ॾाढो सड़ंदो हुयो त बादशाह हिन जी एॾी इज़त थो करे ऐं वरी बादशाह पंहिंजे भरिसां हिन खे विहारे थो। उन मुलाज़िम खां हिन जी ॻाल्हि बर्दाश्त न थींदी हुई। उन मुलाज़िम जे दिलि में अची अहिड़ियूं ॻाल्हियूं पयूं त जीअं माना अहिड़ी ॻाल्हि कयां त बादशाह जी हिन खां नफ़रत थिए। हिकिड़े दफ़े बादशाह अकेलो वेठो त मुलाज़िम हेॾे होॾे ॾिसी ॾिठईं त हाणे बादशाह वटि केर बि कोन्हे त हे मौक़ो ॾाढो भलियो आहे त हाणे बादशाह खे मां सम्झायां। बादशाह खे उन मुलाज़िम जी ॻाल्हि कई त साईं, जंहिं माण्हूअ खे तव्हां एतिराम था कयो, इज़त था ॾियो, असुल में उहो माण्हू तव्हांजी गिला कंदो आहे ॿाहिरि। हिकु हिकु खे चवंदो आहे बादशाह खां थप थी अचे। चई मुंहिंजे लाइ ईअं थो चए? चई हा। त चई मां हिन जो माना पाण जाइज़ो वठंदुमि त वाक़ई। चई साईं ॾिसंजो न, तव्हां वटि जॾहिं बि अची वेहंदो न, उहो नक ते हथु रखंदो, वात ते हथु रखंदो। चयो ठीकु आहे। हाणे उन माण्हूअ छा कयो त हाणे बादशाह वटि उन माण्हूअ खे पेश करिणो हुयो त उनखे अॻु में उन नेक माण्हूअ खे उन पंहिंजे घर दावत ॾिनी। दावत में ज़हरीला बसर उनखे खाराईं, थूम बसर इहे माना सलाद में उनखे खाराईं। हुन बि सोचियो त बादशाह जो मुलाज़िम बि आहे, दावत बि ॾिनी थी वञी खाई अचांसि। जॾहिं दावत उन खाधी, बसर ॾाढा कोड़ा, उन में थोरी धप बि हुई। मुलाज़िम जे घरां जॾहिं उन नेक दिलि इंसान मानी खाधी त उन मुलाज़िम उनखे चयो त बादशाह तव्हांखे घुरायो आहे। त उहो फ़ौरन वियो बादशाह वटि। बादशाह जे जीअं आम तरीक़े सां बादशाह जे भरिसां विहंदो हो। हाणे जॾहिं बि ॻाल्हाए पियो त वात ते हथु पियो रखे, नक ते हथु पियो रखे त बादशाह खे ॾाढी कावड़ आई, भेण हे त मूंखां ई माना हिनखे धप थी अचे। बादशाह ॻाल्हि कुझु न कई, पेन पनो घुराए हिकिड़ो ख़तु लिखियईं जलाद ॾे त ख़त आणींदड़ खे हिनखे कुही मारे ऐं उते दफ़न करे छॾ। बादशाह ख़तु लिखी लिफ़ाफ़े में बंदि करे उन नेक दिलि इंसान खे ॾिनई त तूं फलाणे हंधि वञु, हे ख़तु उन माण्हूअ खे पुॼाए अचु। हीउ ख़तु खणी ॿाहिरि निकितो। हाणे जेको मुलाज़िम हुयो उन सोचियो त बादशाह हिनखे त कुझु कयो ई कोन। पुछा कई बादशाह कुझु हाल वाल कयो? चई इनाम जो हिकिड़ो तोहफ़ो लिखी ॾिनई, उहो बसि खणी थो वञा। छो जो बादशाह हिनखे चयो त हिन में मां कुझु तुंहिंजे लाइ इनाम लिखियो आहे, उहो खणी वञो तव्हां होॾे। उन मुलाज़िम हिन खां ख़तु खसियो। चई इहो इनाम जेको मुंहिंजे लाइ लिखी, तुंहिंजे लाइ न लिखी। मुलाज़िम जेको हो, जेको हिन खां साड़ कंदो हो, उहो ख़तु खणी जलाद वटि पहुतो। जलाद ख़तु पढ़ी उनखे रसे सां ॿधी मारणु लॻो। उन चयो मूंखे छो थो मारे? चई बादशाह लिखियो आहे त जेको ख़तु खणी थो अचे उनखे मारे उते ई दफ़न करे छॾ। हिन वॾियूं रड़ियूं कयूं, कूकूं कयूं त मां उहो माण्हू ई न आहियां, उहो माण्हू ॿियो आहे, मां ख़तु ग़लती मां खणी आयुमि।
चए थो त हिन में नालो कंहिंजो बि न आहे लिखियलु, ईअं ई लिखियलु आहे त जेको ख़त खणी अचे उनखे मारे छॾे। बहरहाल उन मुलाज़िम खे हुन तलवार सां हणी मारे विधो। ॿियो ॾींहुं थियो, वरी उहो नेक दिलि इंसानु वरी बादशाह वटि अची हाज़ुरी भरी। पुछा कई त तूं हिते कीअं? चईसीं कीअं त मां हिते ई आहियां। चई तोखे जो मां ख़तु ॾिनो। चई मां ख़तु ॾिनो फलाणे खे। उन चयो त इहो ख़तु मां खणी वेंदुसि। उहो वियो। बादशाह खे बि ॾाढो सदमो रसियो त मुंहिंजो मुलाज़िम हुयो, मुंहिंजे जलाद जे हथां ई क़तलु थी वियो। बादशाह हिन खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त तोखे मूंखां धप ईंदी आहे छा? हुन चयो न। चई मूंखे इन मुलाज़िम मूंखे ॿुधायो त तूं माण्हुनि खे चवंदो त हिन मूं धप थी अचे, हीअं तूं नकु पियो बंदि करें। उन ॾींहुं बि तूं आएं त नक ते हथु रखी पोइ पियो ॻाल्हाएं। हुन नेक दिलि इंसान चयो त इन माण्हूअ मूंखे दावत ॾिनी जंहिं ॾींहुं मां तव्हां वटि आयुसि, ऐं उन मूंखे ज़हरीला बसर ऐं थूम खारायो। पोइ वरी तव्हांजो नियापो ॾिनी त बादशाह तव्हांखे यादि कयो मां तव्हांजे दरबार में हाज़ुरु थियोसि। उनखां पोइ वरी मां ॻाल्हाइण महिल मां पंहिंजे वात ते ऐं नक ते हथु पियो रखां त जीअं तव्हांखे बदबू न अचे बसर जो या थूम जो। इन जे करे बादशाह चयो त जेको साड़ हदस कंदो आहे ख़ुदा उनखे पंहिंजे बाहि में साड़े थो छॾे। हुन माण्हूअ साड़ हदस तव्हांखे मुंहिंजे गॾु वेहण जे लाइ कयो, मूंखे ग़लति गाइड कयईं, तव्हांखे ग़लति इस्तेमालु कयईं, ऐं अलाह पाक वरी पंहिंजे हक़ीक़त में मुंहिंजे ई माण्हुनि जे हथां वरी क़तलु थी वियो। दोस्तो, हिन सॼी कहाणी मां असांखे इहो ई सबक़ु थो मिले त साड़ कंदे कंहिं बि इंसान खे कुझु हासिलु न थियो आहे। जेको साड़ कंदो उहो पंहिंजे साड़ में पाण सड़ंदो। हिकिड़े बुज़ुर्ग जो तव्हांखे हिकिड़ो पैगाम थो ॿुधायां त उन बुज़ुर्ग खे कंहिं शख़्स अची चयो त साईं फलाणो माण्हू तव्हां ॾांहुं सफ़ा सड़े थो। त हिकु हिक खे चए थो त हीअ बि हाणे मौलवी थींदो, हीअ बि वरी बुज़ुर्ग थींदो, हीअ हीअं थींदो, साईं फलाणो तव्हां ॾांहुं ॾाढो सड़े थो। त उन बुज़ुर्ग उनखे जवाब में चयो त बाबा सड़े थो त हाणे मां कीअं विसायांसि? जेको पंहिंजी बाहि में पाण थो सड़े त पियो सड़े। ऐं तारीख़ गवाह आहे त उहो वाक़ई सड़ंदो रहियो, उनखे हासिलु बि कुझु न थियो, ऐं हू जेको त बुज़ुर्ग थी वियो। जंहिं बि शख़्स खे अलाह पाक नवाज़ींदो आहे उनजो पंहिंजो हिसो उनखे ॾिए थो। कंहिं साड़ करण वारे जो हिसो कटे अलाह पाक उनखे नथो ॾिए। सो कोशिशि कंदा कयो त जंहिंखे बि कुझु मिली वञे, को ख़ुशि हुजे, अछो कपिड़ो पाए, अछी मानी खाए, साफ़ु सुथिरो हुजे, पंहिंजी तरक़ी करे, त उनखे दुआ कंदा कयो अलाह पाक हिनखे बि ॾिनई त इन जे सदके मूंखे बि ॾे, मां बि तुंहिंजो बंदो आहियां। ऐं साड़ कंदे कुझु बि हासिलु न थींदो। मुंहिंजो पैगाम अगरि तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं ॿी वीडियो ते ॾींदा इजाज़त। अलाह ने कबा।